अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबडो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। भांसईदाबाद भरिसां कचे जे ॻोठ बिलावलपुर खां टलटी बंद ॾांहुं वेंदड़ ॿेड़ी दरिया में ऊंधी 30 ॼणा बुॾी विया, 10 ॼणनि जा लाश कढिया विया। 11 ॼणनि खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। बुॾी फौत थी वियलनि में औरत रेशमा खोखर, समीना, शबाना, मंज़ूर राहपोटो, फारूक खोखर, शहज़ोर नूनारी, इकरा नूनारी, वकीला, रेहान खोखर ऐं ज़ुबैदा चन्ना शामिल। बुॾी वियल ॿियनि माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। डीसी मौजिब ॿेड़ी में 25 खां 30 माण्हू सवार हुआ। ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाए थी वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण जे दौरे ते पहुतो। मंछू ढंढ जो मुआइनो, आपाशी मलदारनि खेसि ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सुप्रियो बंद जो बि फिज़ाई दौरो करियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मंछूर ते पाणीअ जी सतह 120 ॾहाई 7.5 फुट आहे। 123 फुट ते ख़तरो वधी वेंदो। उमीद आहे त पाणी जी सतह घटिजी वेंदी। वॾे वज़ीर अमलदारनि खे हिदायत कई त सुप्रियो बंद खे घारे सबबि मेहड़ खे बंदि लॻायो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बोर्ड ऐं बरसाति मुतासिर इलाइक़नि जोही, केन शाह ऐं ॿियनि इलाइक़नि जो बि दौरो कयो। वॾो वज़ीर जोही शहर ॿाहिरां ॾिनल रिंग बंद जे हलंदड़ कम जो मुआइनो पिणु कयो। पीटीआई अॻवान ऐं अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी पंजाब जे नाणे वारे वज़ीर मोहसिन रखारी ऐं केपी जे वज़ीर तैमूर झगड़ा सां थियल टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल लीक थी वई। शौकत तरीन टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल में मोहसिन रखारी खे चवे थो त हीअ जेका IMF खे 750 अरब जी कमिटमेंट कई आहे, अव्हां सभिनी सही कई आहे। अव्हां खे हाणे चवणो आहे त असां जेका कमिटमेंट ॾिनी हुई उहा बोर्ड खां अॻु ॾिनी हुई। अव्हां खे इहो बि चवणो आहे त हाणे बोर्ड सबबि असांखे तमामु घणो पैसो ख़र्च करणो पवंदो। शौकत तरीन जे चवण ते मोहसिन रखारी जी बिल्कुलु चई जवाबु ॾिनो। शौकत तरीन वधीक चयो त असां सभु चाहियूं था त उन्हनि ते दबाव वधे। इहे असांखे बदिराए रहिया आहिनि ऐं असां ते दहशतगर्दी जा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। बलोचिस्तान खां हमल ढंढ में आयल पाणी जोही जे भरपासे वारनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी। कारी मोरी वटां हथरादू कट ॾिनो वियो। सवें ॻोठ पाणी हेठि अची विया। लॾ पलाण पाणी जोही शहर ॾांहुं वधणु लॻो। जोही शहर खे बोर जे पाणी खां बचाइण लाइ शहरियुनि पारां रिंग बंद जो कमु तेज़ी सां जारी। ककड़ भरिसां MNW ड्रेन खे लॻल 3 हंधनि तां घारा ॿधिजी न सघिया। सांगड़ शहर भरिसां सिम नाले खे लॻल घारो बंदि न थी सघियो। घारे जे पाणी वर्कशॉप रोड ऐं केतिरा ई ॻोठ ॿोड़े छॾिया। इंतिज़ामिया पारां सांगड़ शहर खे बचाइण जूं कोशिशूं जारी। पाणीअ जे तेज़ वहिकिरे सबबि सांगड़ नवाबशाह रोड ब्लॉक थी वियो। सांगड़ शहर खे ॿुॾण जो ख़तरो बरक़रार। सिम नाले जे पाणीअ जो दबाव घटाइण लाइ इंतिज़ामिया पारां मिठड़ाऊ केनाल ते 3 पंपिंग मशीनूं लॻाई वेयूं। मेहड़ भरिसां सुप्रियो बंद खे लॻल घारो बंदि न थी सघियो। सरकार जूं समूरियूं कोशिशूं नाकाम। पाणी मेहड़ जे 7 यूसी जे ॻोठनि खे ॿोड़ींदो। मेहड़ ऐं ख़ैरपुर नातन शाह शहर ॾांहुं वधणु लॻो। मेहड़ शहर खे बचाइण लाइ रिंग बंद ॾियण वारो कमु शुरू। मेहड़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां लॾ पलाण जारी। फरीदाबाद जा इलाइक़ा खान जो ॻोठ, फोड़ा विलेज, सांवल कटिया ऐं ॿिया ॻोठ ॿुॾी विया। पीर जो ॻोठ जे हिंदू पाड़े में 4 माड़ इमारत ज़मीन अंदरि दॿिजी वई। इमारत किरण सबबि ख़दशो। 10 ॼणनि खे बेहोशी जी हालत में कढियो वियो। पुलिस ऐं रेंजर्स तोड़े हुर जमायतुनि जे कारकुननि पारां रेस्क्यू ऑपरेशन। SSP मौजिब इमारत में 16 कुटुंबनि जा 100 खां वधीक माण्हू रहंदा हुआ। ग्राउंड फ्लोर में दीवान बिरादरी जा 8 माण्हू ऐं 2 चौकीदार दॿियल हुआ, जिन खे रेस्क्यू कयो वियो।
सिंधु दरिया में हिकु भेरो ॿीहर चाड़ गुडू बैराज ऐं सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू वटि मथां वहिकिरो 5,944 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर वटि मथां ऐं हेठां वहिकिरो 5,30,750 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी वटि मथां हेठां वहिकिरो 3,38,948 क्यूसेक रिकॉर्ड। टंडो मोहम्मद ख़ान जे मुलाक़ातियार बंद वटि सिंधु दरिया में चाड़ अचण बाद कचे जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। मुलाक़ातियार बंद खे लॻल रोणियूं बंदि करण लाइ मरमती कम शुरू। सिंध हाई कोर्ट इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन जे नोटिस ते कमीशन खे हतमी फ़ैसिले खां रोके छॾियो। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजी कार्रवाई जारी रखे पर अदालती फ़ैसिले ताईं हतमी हुकुम जारी न करे। नसीराबाद में घर जी भित किरण सबब नौजवान ज़ाहिद हुसैन सूमरो दबिजी फौत थी वियो। ॻोठ सोनो गोंदल में घर जी छित किरण सबब ज़ख़्मी थियल नौजवान नदीम अहमद लंजवाणी लाड़कानी जी चांडका अस्पताल में दम ॾिनो। नसीराबाद तालके में घर किरण जे वाक़िअनि में फौतुनि जो अंगु 11 थी वियो। खिपरो में पुलिस पारां नौजवान मूरत बोज़दार के मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿिए ॾींहुं बि लाश मीरपुर ख़ास रोड ते रखी धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त नौजवान मूरत बोज़दार खे 10 ॾींहं अॻु पुलिस बेगुनाह गिरफ़्तार करण बाद जुड़तू मुक़ाबले में हाफ फ्राई कयो, जेको फौत थी वियो। जेसीं ताईं केस दाख़िल नथो थिए तेसीं ताईं असां लाश दफ़न न कंदासीं। ठारू शाह जे वार्ड नंबर 1 में 2 धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। पीपी अॻवान रहमतुल्लाह सोलंकी ऐं डाहिरी बिरादरी जे माण्हुनि विच में झेड़े दौरान लठियूं ऐं डंडा लॻण सबबि नबन कलोड़ो ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में कराची जी ख़ानगी अस्पताल लियो वियो, जिते हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ऐं चोटियारियूं भरिसां ॻोठ सुलेमान ख़ासकेली में बरसात सबब घर जी छित किरण सबब ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। ज़ख़्मी थियल इब्राहिम बोज़दार नवाबशाह जी अस्पताल में दम ॾिनो।